नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में खबर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर सहेल अंवर सियाल जे बंगले ते नेब पारां छापो हयो वियो आहे। नेब इख़्तियार लाड़काणे जे इलाइक़े फरीदाबाद में सहेल अंवर सियाल जे बंगले ते छापो हयो। मौके ते नेब सां गॾु लेडी पुलिस एहलकार बि मौजूद हुयूं। नेब इख़्तियारनि सहेल अंवर सियाल जे बंगले ते छापे जी तस्दीक कंदे चयो त बंगले जे अंदरूनी हिस्से जी तलाशी वरिती वई आहे। नेब मूजिबि सखर लाड़काणे में सहेल अंवर सियाल जी रिहाइशगाह ते छापो हयो, जंहिंमें पहिरियों छापो सियाल हाउस लाड़काणे सिटी ऐं ॿियो अंवर प्लेस ॻोठ फरीदाबाद तालको बकराणी ऐं टियों छापो सियाल प्लेस ॻोठ फरीदाबाद तालका बाकराणी में हयो वियो आहे। नेब अंवर सियाल जे वेझो साथियुनि असद जे घर ते बि छापो हयो आहे। छापे दौरान समूरी रिहाइशगाह में हिक कमरे जी तलाशी वरिती पई वञे, जॾहिं त समूरी रिहाइशगाह में अहम दस्तावेज तहवील में वरिता विया। नेब ॿुधायो त छापे दौरान रिहाइशगाह जी पैमाइश बि कई वई आहे, जंहिंमें सियाल अंवर फरीदाबाद 4 एकड़नि ते बदल इन जो हिक हिस्सो सरकारी ज़मीन ते तमीर कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।